ख़बर शामिल कंदासीं। कराची जे लांढी वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में A.N.P अगवान सादिक सवाती मारिजी वियो आहे। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया कराची खां। लांढी वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में A.N.P अगवान सादिक सवाती मारिजी वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे Ktnnews जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला सोलंकी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल लांडी दाऊद चौरंगी लॻ हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे, जॾहिं त पुलिस जेको आहे मारिजी वारी सुञाणप कई आहे त मोहम्मद सादिक सवाती तौरु कई वई आहे, जेको A.N.P जो अॻवान आहे। मामले जी जांच करे रही आहे। पुलिस जो चवणु आहे त वारदात वारी जाइ ते पहुतल आहियूं। हीउ मामलो फौरन न पर ज़ाती दुश्मनी लॻी रहियो आहे। ॿिए तरफ़ जेको आहे अवामी नेशनल पार्टी मलीर जे नायब सदर सादिक सवाती तौरु सुञाणप कई वई आहे, जंहिं लाइ ॿुधाए पियो वञे त हिक में जिरगो हुयो, जिरगे दौरान झेड़ो थियो आहे। उन खां पोइ जेको आहे फायरिंग करे हथियारबंदनि A.N.P जे अॻवान खे मारे छॾियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नाज़िम। कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि।